मौजूद असांजे नवाबशाह ज़िले जा दोस्तों जीअं सिंधु देश जीअं साईं जीअं दोस्तों पाकिस्तान जे वजूद में अचण खां वठी छा पर इन खां पहिरियां ई पंजाब साम्राज्य जी इहा साज़िश रही आहे ब्रिटिश गवर्नमेंट जे दौर में भी त सिंधु दरिया खे कीअं क़ाबू कजे ऐं सिंध जो पाणी कीअं खसिजे ऐं हासिलु कजे। पर पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ हिननि पाकिस्तान रियासत पंहिंजा 3 दरिया जेके इंडिया खे विकिणी ॾिना ऐं उन खां पोइ वक़्तनि फ़वक़्तनि उहो मुख़्तलिफ़ केनाल मुख़्तलिफ़ डेमन ठाहिण जा मनसूबा जोड़ींदा रहिया आहिनि ऐं सिंधी क़ौम हमेशह उन मनसूबनि जे ख़िलाफ़ु एहतजाज कंदी रही आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त पंजाब असांजे कंहिं बि एहतजाज खे मान ऐं वोट न ॾिनी आहे सवाइ 1 यूनिट वारे दौर में जेका असांजी GM सैद वारनि जदोजहद कई उहा त कामयाबु थी पर उन खां पोइ पंजाब जेको पोयनि ॾींहंनि में ग्रेटर थल केनाल जो ऐलान कयो जेको ऐलान कयो त थल केनाल सिर्फ़ु ॿोॾि ऐं बरसाति जे मौसम में वहायो वेंदो ऐं मूंखे यादि आहे त उन एहतजाज में पीपल्स पार्टी बि असां सां गॾु हुई ऐं हैदराबाद में कुझु एहतजाजनि में निसार खोड़ो बि असां सां गॾु हुयो। पर पोइ जॾहिं उहे इक़्तिदार में ईंदा आहिनि त पीपल्स पार्टी जा वरी 2 रूप आहिनि। जॾहिं इक़्तिदार में हूंदी आहे त वॾे में वॾी सिंध दुश्मन पार्टी पीपल्स पार्टी आहे पंहिंजे 73 जे आइन जे दौर खां वठी जंहिं जेको आहे सो क़ौमुनि जे इनकार कयो त पाकिस्तानी हिकु क़ौम आहिनि असां मुस्लमान हिकु क़ौम आहियूं सिंधी क़ौम जा इनकारी थिया। पर जॾहिं उन्हनि खे इक़्तिदार खसियो वेंदो आहे त पोइ उहे चवंदा आहिनि त हे डोमिसाइल जो फ़र्क़ु आहे। इहो ई फ़र्क़ु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि पंहिंजे दौर में ॿुधाईंदी हुई त लाड़काणे ऐं लाहौर जे डोमिसाइल जो फ़र्क़ु आहे। इहो ई जेकॾहिं इक़्तिदार ज़रदारी खे न मिलंदो आहे त ज़रदारी बि चवंदो आहे त असांजे डोमिसाइल जो फ़र्क़ु आहे। पर जॾहिं हुननि खे इक़्तिदार मिलंदो आहे त उहे वॾे में वॾी सिंध दुश्मन पार्टी पीपल्स पार्टी आहे उन पंहिंजे हर दौर में सिंध दुश्मनी वारा फ़ैसिला कया आहिनि। सिंध जो जेको तेल गैस कोयलो ऐं मादनियात खुरिजे पई उहो पीपल्स पार्टी जी छांव में खुरिजे पई। सिंध धरती जूं जेके लखें एकड़ ज़मीनूं पंजाबी फ़ौजनि खे ॾिनियूं पियूं वञनि सिंध में जेके छावनियूं ठहनि पियूं छा असां को फतेह थियल इलाइक़ो हूं छा हिते छावनियुनि जो ॼार विछायो वियो आहे। असां हेतिरा हूं त इहे नारा हणंदा था अचूं त फ़ौजी छावनियूं न खपनि फ़ौजी छावनियूं न खपनि पर तीअं सिंध में फ़ौजी छावनियुनि जो ॼार विछायो थो वञे। असां चऊं था त सिंध में असां सां कोई इसराइलनि वारो कमु कयो पियो वञे फ़लस्तीननि वारो कमु कयो पियो वञे। असांजूं ज़मीनूं पंजाबी पठान ऐं फ़ौजियुनि में लखें एकड़ ईअं विरहायूं थियूं वञनि ॼण को पंजाबियुनि ऐं आसिम ज़रदारी जे पीउ जी जागीर हुजे। हिते लखें माण्हू करे शोबे सां वाबस्ता माण्हू हारको कंदड़ माण्हू जिन वटि 5 एकड़ ज़मीन न आहे पंहिंजो गुज़र सफ़र जे लाइ पर फ़ौजियुनि खे लखें एकड़ ज़मीन हज़ारे एकड़ ज़मीन ॾियनि था। छा असां उन्हनि खां पुछणु चाहियूं था त सिंध तव्हांजे पीउ जी जागीर आहे सिंध जूं ज़मीनूं कंहिंखे खपेव ॾियो सिंध जो पाणी जॾहिं चाहियो रोकियो ग्रेटर थल केनाल हाणे 12 महीना हले पियो सिंध में जेको पाणी तव्हां असां हिन धरती जा रहवासी आहियूं सिंध ज़रई मुल्क आहे। जॾहिं असां वटि अप्रैल महीने में चौथे महीने में पाणी अचे वेंदो हो अॼु उहो पाणी जून जुलाई अगस्त में वञी थो अचे। सो बि जॾहिं पंजाब पंहिंजा जॾहिं उन्हनि जा फसल तयारु थियनि था कणिक जो फसल उन्हनि जो बम्पर फसल लहे फुटी जो फसल उन्हनि जो लहे पोइ जॾहिं पाणी बचे थो त उहो असां वटि पाणी मोकिलनि था ऐं उते वरी हे सरदार जागीरदार ऐं रियासती जेके एजेंट वग़ैरह वेठा आहिनि उहे पाणी ते क़ाबिज़ आहिनि। ग़रीब जेको हारी आहे जेको 5-10 एकड़ ज़मीन कंदड़ हारी आहे उहो अॼु बि पंहिंजी उन ज़मीन जे लाइ पाणी जे लाइ आज़ुर था उहो 5-10 एकड़ ज़मीन आबाद नथो करे सघे। तव्हां असांखे सोचणो पवंदो त जेकॾहिं इहे रहियल खुल जेको पाणी अचे थो जेको जून जुलाई अगस्त में अचे थो उन खां पोइ बि चवनि था त कोटड़ी जिते असांजो रिहाइश आहे मूंखे यादि आहे असां जॾहिं 87-88 जो दौर हुयो 99 जो दौर हुयो त कोटड़ी मां इहो दरिया भरियल वहंदो हो पर अॼु तव्हां उते ईंदव त उहो साओ पाणी बीठो आहे। उन खां अॻिते बि लखनि जी आबादी आहे लखें एकड़ ज़मीन आहे पर उनखे पाणी ज़मीन आबाद करण जे लाइ नथो मिले। कंहिं माण्हू चयो त बाबा कालाबाग डैम ऐं सिंधु दरिया जे लाइ एहतजाज उहे माण्हू था कनि जिन वटि वेसो बनी बि न आहे। असां चऊं था भली असां वटि वेसो बनी न हुजे 5 गिरेब न हुजनि पर असां वटि ज़मीर आहे असां वटि गैरत आहे असां
असां धरती खे पंहिंजी माउ सम्झूं था, असां उन ग़रीब हारी खे पंहिंजो भाउ सम्झूं था, जंहिंजो गुज़र सफ़र इन बनी ते आहे, इन अनाज ते आहे। जेकॾहिं कणिक हिते न थींदी, फुटी हिते न थींदी, कमंद हिते न थींदो, सब्जियूं हिते न थींदियूं, त असां इहो सोचियो त इहा कणिक तव्हांखे कहिड़े रेट ते मिलंदी, इहे सब्जियूं तव्हांखे कहिड़े रेट ते मिलंदियूं, इहा फुटी तव्हांखे कहिड़े रेट ते मिलंदी, इहा खंडु तव्हांखे कहिड़े रेट ते मिलंदी। अॼु सिंध जो तक़रीबन जेको जर जो पाणी ज़मीन मां निकिरे थो, नलका लॻियल आहिनि जिन मां पाण पाणी पियूं था, एतिरे ताईं जेके दरिया जी कड़ सां ज़िला आहिनि उतां जो बि जर भाड़ो थी चुको आहे। इन जे करे त उन दरिया में उहो पाणी जो वाकिरो न आहे, उहो पाणी नथो अचे, इन जे करे उहो जर भाड़ो थींदो थो वञे। त मुंहिंजा भाइरो, हे तव्हां ऐं असां सभिनी जे जीआपे जो मसइलो आहे। पाकिस्तान में रही करे असां कंहिं बि सूरत में ख़ुशहाल नथा रही सघूं। साईं जीएम साहिब जेको फ़ैसिलो कयो हो त असांखे पंहिंजो वतन आज़ादु घुरिजे, उन पंहिंजी ज़िंदगी जे तजुर्बनि मां जेके साईं जीएम साहिब पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त पंजाबी असांखे कॾहिं बि ख़ुशहाल रहणु न ॾींदा, सिंध खे कॾहिं बि ख़ुशहाल रहणु न ॾींदा। अचो असांजो साथ ॾियो, पंहिंजो वतन सिंधू देश आज़ादु करायूं ऐं पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे वतन खे ख़ुशहाली ॾियारियूं। जीअं सिंधू देश, जीअं साईं जीएम साहिब। मुंहिंजो देश, मुंहिंजो देश, सिंधू देश, सिंधू